नाज़रीन, दादू वेझो कार ऐं वेगन में टक्कर सबब मेहड़ से 3 ॼणा फौत थी विया आहिनि। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां राब्तो कयो आहे नवीद कुरैशी सां। जी नवीद, हादसे बाबति आगाह कजो। जी, शहीद मखदूमलाल जी दरगाह भरिसां इंतज़ार रोड ते तेज़ रफ़्तार कार वेन में ज़ोरदार टक्कर सबब 3 माण्हू जेके आहे खड़े ते फौत थी विया हुआ। मां तव्हांखे ॿुधायां त 3 माण्हू ज़ख़्मी थिया हुआ ऐं ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते सिविल अस्पताल दादू पहुचायो वियो। जेके फौत थी विया आहिनि उन्हनि जो तालुक़ु जेको मेयर सां ॿुधाए थो वञे, उन जेके फौत थी विया आहिनि जो पुलिस जो इहो चवणु आहे त इहो जेको हादसो थियो आहे तेज़ रफ़्तारी सबबु हादसो थियो आहे, जंहिंजे करे जेके माण्हू फौत थी विया आहिनि। ऐं जेको मखदूमलाल बसाइण रोड ते ॿिनी तरफ़ गाॾियूं अची रहियूं हुयूं तेज़, ऐं तेज़ रफ़्तारी सबबु जेको इहो हादसो थियो, जंहिं सबबु 3 माण्हू जो शिकार थी विया ऐं 3 शख़्स ज़ख़्मी थी पिया। जी नवीद, तव्हांजी महिरबानी।